मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ इमरान अली चन्ना जनरल सेक्रेटरी जमायत इस्लाही मुस्लिमीन ज़िला नौशरो फिरोज़ ज़ोन 2 ॿुधायो त अल मका गफ़ारिया मोरो में जमायत इस्लाही मुस्लिमीन सूबा संजय वफ़द बशमूल सूबाई सदर जनाब काज़ी मशहूद अहमद कुरैशी, सूबाई सीनियर नायब सदर जनाब मौलाना महमद अशरफ जतोई, सूबाई फाइनेंस सेक्रेटरी जनाब इकबाल अहमद सोहू, सूबाई मुआविन सदर जनाब मुश्ताक अहमद सोहू जिन जमायत इस्लाही मुस्लिमीन ज़िला नौशरो फिरोज़ ज़ोन 2 जी विज़िट कई। नौशरो फिरोज़ जे मुअज़्ज़ज़ खुलफ़ाए किराम जमियत उलमाए तारिया ऐं रूहानी तलबा जमायत जे क़ाइदीन सां गॾु जमायत इस्लाही मुस्लिमीन ब्रांच मोरो, वाबडा मस्जिद मोरो ऐं शाह मोहम्मद आराइन जे दोस्तनि पिणु शिरकत कई। तिलावत नात मनक़बत खां बैदि सूबाई क़ाइदीन खे मालाइन जा तोहफ़ा पेश कया विया। ज़िलाई सदर ताहिरी रबु नवाज़ चना आयल महिमाननि खे आजियां कई। सूबाई सदर काज़ी मशहूद अहमद कुरैशी ख़िताब कंदे ज़िलाई कारकर्दगीअ खे साराहींदे चयो त ज़िले जो कमु 90% बहितर आहे। आख़िर में महिमाननि जी ख़ातिर तवाज़ुन पिणु कई वई। मोहब्बत वारनि ज़िक्र वारनि इश्क़ वारनि सां मिली करे बेइंतहा ख़ुशी ऐं मुसरत थी। क़िबला व काबा इमाम रब्बानी मुजद्दिद नूर अल-अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जन पंहिंजे ख़लीफ़े खे मकतूब जो जवाब ॾियण जी हिदायत फरमायो। इरशाद फरमायो त फुकरा पीर भाई अहले ज़िक्र फुकरा जी मोहब्बत दीन ऐं दुनिया जी सादत। मेरा दोस्तों, ये असांजो रिश्तो केॾो न सुहिणो रिश्तो आहे।